हैदराबाद भरिसां टंडो आलम मरी जे ॻोठ हाजी पलियो खोसो मां इंटर जो शागिर्द पुरसरा नमूने गुम थी वियो आहे, जंहिं सबबि संदसि वारस सख़्त परेशान हाल बणियल आहिनि। हुसड़ी थाणे ते वारसनि कामरान खोसे जी गुमशुदगी जी रिपोर्ट बि दाख़िल कराए छॾी आहे। गुम थी वियल शागिर्द जे वालिद पारां पुलिस खे आगाही कई त 25 जून 2024 ईस्वी ते पुट कामरान 12हें क्लास जो प्रैक्टिकल ॾियण वियो, जितां वापसि न मोटियो। ॿिए ॾींहं ते पुट सां फ़ोन ते राब्तो कयो, जंहिं ॿुधायो त हू फुलेली वारे इलाइक़े में दोस्तनि वटि आहे, शाम ताईं घर ईंदो हो। शागिर्द जे वालिद मूजिबि पुट कामरान जे हथ न अचण बाद हुसड़ी थाणे ते पहुची गुमशुदगी जी रिपोर्ट पिणु दाख़िल कराए छॾी आहे। उन चयो त पुट कामरान 9 ॾींहंनि खां लापता आहे। कॾहिं कॾहिं नशो बि वापराए थो, उन करे केतिरा ई ख़दशा जनम वठी रहिया आहिनि। गुम थी वियल शागिर्द जे वालिद जो मुतालबो आहे त SSP हैदराबाद फरख अली लंजार ऐं DIG तारिक रज़ा घारे जो मामले जो नोटिस वठनि त जीअं लाॻापियल थाणे जी पुलिस नौजवान जी ॻोल्हा खे यकीनी बणाए सघे। कैमरामैन मोहसिन अली सां गॾु शबीर अबड़ो, रोज़ाना धरती न्यूज़, हैदराबाद।